डिप्टी कमिश्नर बदीनी यासिर भट्टी जी ज़ेर सदारत दरबार हाल में हद दख़लियूं ख़त्म करण लाइ वापारी तंज़ीमनि जे अॻुवाणनि म्यूनिसिपल ऐं टाउन कमेटियुनि जे ऑफिसरनि ऐं पुलिस ऑफिसरनि सां आम गॾिजाणी मुनक़द कई वई। वकार मल्लाह जी रिपोर्ट मुताबिक़ जंहिंमें SSP बदीन शिराज नज़ीर, चीफ ऑफिसर डिस्ट्रिक्ट काउंसिल अशोक कुमार, SHO बदीन मोहम्मद अनवर लिगारी, वाइस चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी बदीन अली अकबर मेमण, ज़िले जा समूरा असिस्टेंट कमिश्नर ऐं ॿिया लाॻापियल ऑफिसर पिणु मौजूद हुआ। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर बदीन यासिर भट्टी चयो त हद दख़लियुनि शहर जी कुदरती सूंहं विञाए छॾी आहे। हुन चयो त हद दख़लियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन रोज़ाना जे बुनियाद ते जारी रहंदो। हीउ ऑपरेशन बराबरी जे बुनियाद ते जारी आहे। हुन जो वधीक चवणो त हद दख़लियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जो मक़सदु कंहिं बि मज़दूर ॾियाड़ीदार तबके खे बेरोज़गार करणु न आहे। इंतज़ामिया चाहे थी त हर शहरी पंहिंजनि हदनि में रही पंहिंजो रोज़गार जारी रखे, पर कुझु अनासर इंतज़ामिया जी नरमी जो ग़लति फ़ाइदो वठी रहिया आहिनि। उन्हनि सां हाणे सख़्ती सां पेश अचिबो। रोड ते सामान रखंदड़ दुकानदारनि मथां ॻरा ॾंड लॻाया वेंदा। हिन चयो त ज़िले बदीन जे हर नंढे वॾे शहर मां हद दख़लियुनि जो ख़ात्मो आणण लाइ तालुके सतह ते कमेटियूं ठाहियूं वेंदियूं, जंहिंमें लाॻापियल असिस्टेंट कमिश्नर, DSP, म्यूनिसिपल कमेटी या टाउन चेयरमैन, वापारी तंज़ीमनि जो नुमाइंदो ऐं RTA शामिल हूंदा। डिप्टी कमिश्नर बदीन यासिर भट्टी चयो त हद दख़लियूं ख़त्म कराइण म्यूनिसिपल कमेटियुनि ऐं टाउन कमेटियुनि जी ज़िम्मेवारी आहे। चूंडियल नुमाइंदनि, चेयरमैननि ऐं वाइस चेयरमैननि खे उन सिलसिले में अॻिते अचणु घुरिजे। इन्हनि चयो त तमामु जल्द बस टर्मिनल खे फंक्शनल करे गाॾियुनि जा समूरा अॾा ॿाहिरि मुंतक़िल कया वेंदा, जॾहिं त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो चौक खां शाहनवाज़ चौक ताईं रोड बि डबल कयो वेंदो। रोड जो कमु फेबरवरी खां शुरू कयो वेंदो। उन मौक़े ते SSP बदीन शिराज नज़ीर चयो त शहर में ट्रैफ़िक निज़ाम जी बहितरी लाइ पुलिस हर वक़्तु अलर्ट आहे। ज़िले इंतज़ामिया ऐं वापारियुनि तंज़ीमनि सां गॾिजी हद दख़लियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो। वन वे जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि खे चैलान कयो वेंदो।